بسم الله الرحمن الرحيم शुरू अल्लाह जे नाले सां जो तमामु महिरबान निहायत बाछारो। يا أيها المدثر قم فأنذر وربك فكبر وثيابك فطهر والرجز فاهجر ولا تمنن تستكثر ولربك فاصبر। ऐं पाण ते कपड़े वेढ़ण वारा मुड़ुस खड़ो थी पोइ ॾिॼार ऐं पंहिंजे पालणहार जी वॾाई बयानु कर ऐं पंहिंजा कपड़ा पाक रख ऐं पलीती खां परे रहो ऐं अहिड़ो अहसान न कर जो ज़्यादा एवज़ घुरी ऐं पंहिंजे पालणहार जे हुकुम लाइ सबुर कर। فإذا نقر في الناقور فذلك يومئذ يوم عسير على الكافرين غير يسير। पोइ जॾहिं सूर में फूकबो तॾहिं उन ॾींहुं ओखो वक़्तु थींदो, काफ़रनि ते अणचुकियो वक़्तु हूंदो। ذرني ومن خلقت وحيدا وجعلت له مالا ممدودا وبنين شهودا ومهدت له تمهيدا। खे ऐं जंहिंखे अकेलो पैदा कयमि तंहिंखे छॾे ॾे ऐं उनखे घणो माल ॾिनमि ऐं मजलिसनि में हाज़िर थियण वारा पुट बि ॾिनमि ऐं उनखे पूरी तरह वधायमि। ثم يطمع أن أزيد كلا إنه كان لآياتنا عنيدا। वरी बि लालच रखंदो आहे त खेसि वधीक ॾियां, हीअं न आहे, बेशक उहो असांजे आयतुनि सां झगड़ो कंदड़ आहे। سأرهقه صعودا। जल्द उनखे वॾी सख़्ती सां तकलीफ़ ॾींदुसि। إنه فكر وقدر فقتل كيف قدر ثم قتل كيف قدر ثم نظر ثم عبس وبسر ثم أدبر واستكبر فقال إن هذا إلا سحر يؤثر। बेशक उन दिल में पंहिंजे मुंहुं सोच कई ऐं ठहरा कयो, पोइ लानत हुजेसि शाल कीअं ठहरा कयाई, वरी बि लानत हुजेसि शाल कीअं ठहरा कयाई। वरी गौर करे ॾिठाई, वरी मुंहं में घुंड विधाई ऐं शोर पाताई, वरी पुठीरो थियो ऐं वॾाई कयाई, पोइ चयाई त हीउ क़ुर रुगो जादू आहे जो जादूगरनि खां हलियो अचे थो। إن هذا إلا قول البشر। हीउ क़ुर रुगो माण्हूअ जो कलाम आहे। سأصليه سقر وما أدراك ما سقر। जल्द उनखे दोज़ख में विझंदुसि ऐं तोखे कहिड़ी ख़बर त दोज़ख छा आहे। لا تبقي ولا تذر لواحة للبشر عليها 19। वो न की गोश्त राहे थो ऐं न की हॾा छॾे थो, माण्हू खे साड़े कारो कंदड़ आहे, उन ते 19 ॼणा दरबान आहिनि। وما جعلنا أصحاب النار إلا ملائكة وما جعلنا عدتهم إلا فتنة للذين كفروا وما جعلنا عدتهم إلا فتنة للذين كفروا ليستيقن الذين أوتوا الكتاب ويزداد الذين آمنوا إيمانا ولا يرتاب الذين أوتوا الكتاب والمؤمنون وليقول الذين في قلوبهم مرض والكافرون ماذا أراد الله بهذا مثلا كذلك يضل الله من يشاء ويهدي من يشاء وما يعلم جنود ربك إلا هو وما هي إلا ذكرى للبشر। ऐं दोज़ख जा दरबान रुगो मलाइक कया अथऊं ऐं संदन ॻाणे तो रुगो काफ़रनि लाइ परख कई अथऊं त किताब वारा यकीन कनि ऐं ईमान वारा पंहिंजे ईमान में वधनि ऐं किताब वारा ऐं मोमिन शक में न पवनि ऐं त जिन जे दिलनि में मुनाफ़िकी जी बीमारी आहे से ऐं काफ़र चवनि त हिन मिसाल ॾियण में अल्लाह जो छा मतिलबु आहे। अहिड़ी तरह अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे भुलाईंदो आहे ऐं जंहिंखे घुरे तंहिंखे हिदायत कंदो आहे ऐं तुंहिंजे पालणहार जा लश्कर उन खां सवाइ ॿियो को बि न ॼाणंदो आहे। ऐं हीउ दोज़ख सभु के माण्हू लाइ रुगो नसीहत आहे।
كلا والقمر والليل إذ أدبر والصبح إذا أسفر إنها لإحدى الكبر نذيرا للبشر لمن شاء منكم أن يتقدم أو يتأخر सच चवां थो चंड जो कसम आहे ऐं राति जो जॾहिं पुठ फेरे ऐं सुबुह जो कसम आहे जॾहिं रोशन थिए त बेशक दोज़ख हिकु वॾियुनि शयुनि मां आहे माण्हू खे ॾेजारींदड़ आहे अवाम उन लाइ जेको घुरे त बेश्त लाइ अॻिते वधे या दोज़ख लाइ पुठिते रहे كل نفس بما كسبت رهينة إلا أصحاب اليمين सभु को माण्हू पंहिंजे कए में गिरवी पियल आहे पर सॼे पासे वारा छुटल आहिनि في جنات يتساءلون عن المجرمين ما سلككم في سقر बेश्त जे बाग़नि में हूंदा गॾिजी पुछंदा दोज़ख में सड़ंदड़ ॾोहारियुनि खां तव्हांखे दोज़ख में कहिड़ी ॻाल्हि विधो قالوا لم نك من المصلين ولم نك نطعم المسكين وكنا نخوض مع الخائضين दोज़खी चवंदा त नकी निमाज़नि मां हुआसूं ऐं नकी कंहिं मिस्कीन खे खाराईंदा हुआसूं ऐं बकवासनि सां गॾु बकवास कंदा हुआसूं وكنا نكذب بيوم الدين حتى أتانا اليقين ऐं क़यामत जे ॾींहं खे कूड़ भाईंदा हुआसूं तांजो असांखे मौत पहुतो فما تنفعهم شفاعة الشافعين पोइ उन्हनि खे कंहिं सिफारिश कंदड़ जी सिफारिश नफ़ो न ॾींदी فما لهم عن التذكرة معرضين كأنهم حمر مستنفرة فرت من قسورة पोइ उन्हनि खे छा थियो आहे जो नसीहत खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि ॼण त उहे टहंदड़ गध आहिनि जे शींहं खां भॻा हुजनि بل يريد كل امرئ منهم أن يؤتى صحفا منشرة كلا بل لا يخافون الآخرة बल्कि उन्हनि मां हर हिकु माण्हू घुरंदो आहे त खेसि आसमान मां अलॻि खुलियल किताब ॾिजनि ईअं न आहे बल्कि आख़िरत खां इहे नथा ॾुजनि كلا إنه تذكرة فمن شاء ذكره सच आहे त बेशक क़ुरान हिकु नसीहत आहे पोइ जेको घुरे सो इन क़ुरान खे पढ़े وما يذكرون إلا أن يشاء الله هو أهل التقوى وأهل المغفرة ऐं अल्लाह जी घुर खां सवाइ उनखे को बि यादि करे न सघंदो ऐं अल्लाह उहो आहे जंहिंखां ॾुजणु घुरिजे ऐं उहो बख़्शिश जो मालिक बि आहे